आपको हम दिखाएंगे एक मनोरंजक, ये ज़िंदगी एक सफ़र है सुहाना, कल क्या हो किसने जाना। हमसे जुड़े रहना। आपको ये अगर वीडियो पसंद आए तो लाइक करना और सब्सक्राइब करना, मेहरबानी। ये वीडियो देखना ज़रूर, आपको पसंद आएगी। ये बकरी थारी ya berbat juga wah sama sana ये बकरी सुरी लिया था। माशाल्लाह। मैंने जो खाया नहीं राम ही बकरियां दो बस क्लास वाह वाह नाज़रीन, ये असां आयासीं चाचा जलाल वटि, जिते बकरी विहारींदो आहे, उते हिन असांजे लाइ चांहि कई आहे। हीअ चांहि पियो ऐं इंजॉय कयो। इंशाल्लाह त अव्हांखे असांजो हीउ प्रोग्राम जेको आहे पसंदि ईंदो। तव्हांजे ॾिसण जा लख कुर्ब, महिरबानी। गाह वणनि में पटे पिया विझंदासीं, किथे जंतर जो टुकड़ो मिली वियो त उहो वठिबो, उहो चारबो न। हा न भाउ चाचा, तव्हां हेॾी स्पेशल असांखे चांहि पियारी।